वालेकुम दोस्तों। जीअं त ही दोस्त कशमूर ज़िले जो हिन दोस्त जो नालो ज़ाकिर हुसैन ताहिरी आहे। जमियत उलमा ताहिरिया जो अॻुवान आहे। दोस्त काफ़ी अरसे खां वीचारो बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे। हिन वक़्तु कराची जी हॉस्पिटल में दाख़िल थियल आहे। दोस्त खे ताउन जी सख़्त खां सख़्त ज़रूरत आहे। राब्ते लाइ भाउ जो नालो ज़ैनुल आबिदीन ताहिरी अथसि। जंहिं बि भाउ खे ताउन करणो हुजे त भाउ ज़ैनुल आबिदीन ताहिरी सां राब्तो करे उन मोदी कैश अकाउंट ते ताउन करे सघो था। अलाह ताला तव्हांजे रिज़्क़ रोज़ीअ में बरकत विझंदो। जज़ाकल्लाह।